सिंध बार कौंसल जो मेंबर थींदो सजादो अहमद चांडियो खटी वेंदो। सिंध बार कौंसल जो मेंबर थींदो सजादो अहमद चांडियो खटी वेंदो। असांखे ख़ुशी थी आहे असांजे नौजवान नई टही जो उभरंदड़ नौजवान आयो आहे ऐं हुन सां जेका टीम आहे जेका टीम असां ॾिसूं पिया नज़र अचे पियो त उहा पावरफुल टीम आहे। इंशाल्लाह चांडियो खटी वेंदो। सिंध बार कौंसल जो मेंबर थींदो सजादो अहमद चांडियो खटी वेंदो। ढोल भी वजंदा नारा भी। राय मेहरबानी ही जो वकील जो वोट आहे जो डबल ग्रेजुएट आहे हिकड़ी बीए करे तो बी बीए लॉ में करे तो ग्रेजुएशन वो डबल ग्रेजुएट जो वोट आहे वो तमाम ध्यान से मिलण खपे तमाम ध्यान से ए मेरिट के कंसीडर करते वञण खपे। वो वोट बदकिस्मती से असा जो मेरिट के कंसीडर करण का सिवा जॾहिं ॾियूं था उन जो नतीजो इहो तो निकरे त 5 सालन जे लाइ जो असा जो वकीलन जो वॾे में वॾो इदारो आहे इन सूबे जो सिंध बार काउंसिल उते तव्हांजी ऐं असांजी दुरुस्त नुमाइंदगी कोन भी थी। उन जो रिकॉर्ड तव्हां खणी ॾिसो गुज़रियल 5 साल पोयां अञा 5 साल खणी ॾिसो उन खां पहिरियां 5 साल खणी ॾिसो गुज़रियल 15 खां 20 साल सिंध बार काउंसिल में जेको जेन्युइन मसला आहिनि असांजे सिंध जे वकीलन जा प्रैक्टिसिंग लॉयर्स के जेके रोजमर्रा जी जिंदगी में मसला था थियनि कोर्ट प्रोसीडिंग्स में वो उन्हनि जो इशू कॾहिं रहियो ई कोन्हे। ऐं वरी सिंध बार काउंसिल जो जेको असीं नुमाइंदो चूंडे मोकिलियूं था वो वोट ॾेई वरी पाकिस्तान बार काउंसिल में असांजी नुमाइंदगी उते चूंडे मोकिले थो। किथे बि कॾहिं बि गुज़रियल 10 सालन खां पाकिस्तान बार काउंसिल में सिंध जे वकीलन जे कंहिं बि मामले ते हिकिड़ो अखर बि उते कोन ॻाल्हायो वियो। इलेक्शन खटी वेंदो बाज़ी खणी वेंदो। इलेक्शन खटी वेंदो। नियत जो सचो मानू ही 17 सालन जी वकालत में मु हिकड़ी भी कमेटी के अमली तौर ते कम कंदे मु कोन ॾिठो आहे। साईं मुखा वधिक सीनियर आहे साईं ॾिठो हुजे लीगल एजुकेशन कमेटी तव्हां जेके नौजवान दोस्त आहियो कॾहिं को 5 सालन में ॿुधो आहे त लीगल एजुकेशन कमेटी जेका सिंध बार काउंसिल जी आहे जंहिं वटि अरबे रुपयनि जा पैसा पिया आहिनि ऐं उन्हनि कख बनी बीणो कयो हुजे ऐं 5 रुपया तकलीफ़ करे ख़र्च करण जी कोशिश कई हुजे त सिंध जे वकीलनि खे प्लीडिंग्स में बहितरीन कजे सिंध जे वकीलनि खे ड्राफ्टिंग में बहितरीन कजे सिंध जे वकीलनि खे ॿुधाइजे त कोर्ट में कीअं थो अपेयर थिजे उन्हनि खे की ॿुधाइजे त कैरियर कीअं थो डेवलप थी सघे त ई न सिंध बार काउंसिल जी उहा तइलीमी जेका लीगल एजुकेशन कमेटी आहे असांखे अॼु ॾींहं ताईं असां ज़िंदगीअ में पंहिंजे कैरियर में मुंहुं त कोन ॾिठी आहे त को उन कमु कयो हुजे उहो छाजे लाइ त असीं दुरुस्त नुमाइंदगी न पिया मोकिलियूं जिन खे सरोकार कोन्हे को असांजी क़िस्मत सां जिन जो इहो मथे जो सूर ई कोन्हे को पको सब सकंदो इंसाफ हक लाया विड़ियो कॾहिं कोन झुकियो दिल जो वॾो ही साफ़ नियत जो सचो माण्हू ही पको सब सकंदो इंसाफ हक लाया विड़ियो कॾहिं कोन झुकियो दिल जो वॾो ही साफ़ सिंध बार काउंसिल जो मेंबर थींदो सजादो अहमद चांडियो खटी वेंदो। ढोल भी वजंदा नारा भी लॻंदा दुश्मन वेंदा सभु सड़ी बाज़ी खणी वेंदो। इलेक्शन खटी वेंदो।